ही असां जूं अमड़ियूं भेणियूं आहिनि जेके दायूं करे रहियूं आहिनि त असांखे ॿाहिरि कढो। हींअर असां हाई स्कूल खां वञी रहिया आहियूं। अंदर गेट ते अंदर मायुनि खे हलणो पवंदो। अंदर अंदर साईं टाइम वॾो लॻींदी। हलिया हलो बसि सिधो, हलिया हलो सिधो साईं। हिननि खे टाइम बि कोन्हे, ही टाइम बि एतिरो हाई स्कूल आहे इहो गवर्नमेंट हाई स्कूल ही तव्हांखे ॾसियूं पिया जिते हींअर उते 12 फुट पाणी आहे हिते। 12 फुट पाणी में बि ऐं माण्हू जेके सो वॾे तादाद में हिते फाथल आहिनि। सो तव्हांखे खैरपुर नाथन शाह जी ही गली ॾसियूं पिया ज़राई तरक़ियाती बैंक जे तरफ़ां, ज़राई तरक़ियाती बैंक जे गली मां ही तव्हांखे खैरपुर नाथन शाह खां अपडेट ॾियूं पिया। सो ही माण्हू तव्हांखे ॾसियूं पिया कुझु पंहिंजे पोलनि ते थंभनि ते चढ़ी बाबा छा मसइलो आहे? पानी खपे, मांदी पानी। 11,000 बिजली जे तारनि ते चढ़िया पिया आहिनि ऐं पाणी जूं दायूं करे रहिया आहिनि। छा खपे? ही 4 चोर हिननि राति भॼाया। जेको हिननि जो चवणु आहे ही तव्हांखे वाडा जे इन ऑफिस खां जेको पाणी ॾसियूं पिया त ही ॾिसो वाडा ऑफिस तक़रीबन 20 खां 21 फुट पाणी थींदो। जेको असां अॻिते वञूं पिया खैरपुर नाथन शाह जे ही बोर्ड जा मनाज़र तव्हांखे ॾसियूं पिया। सो तव्हां ही बोर्ड जा ॾिसो। ही सूरताल खां आगाह कंदा था हलूं त मां हिते होॾे कोन थो वञा कॉलेज खां मोटो। हा हा ही तव्हांखे शहर पिया त ही शहर में ही असां डिग्री कॉलेज जे तरफ़ रवां आहियूं। सो हींअर तव्हांखे पाणी जा मनाज़र ॾसियूं पिया त पाणी वॾे तादाद में शहर में दाख़िल आहे। अदा मोटर हलाए त हलंदा हलूं न अदा हलिया हलो न बसि। हाणे तव्हां मोटर हलायो न बाबा हलियो हल बाईपास खां फ्री ईंदासीं। हेॾे काॾे मोटंदासीं हितां ई हीअं फ्री ईंदासीं न मिरसर चौक खां। मारे छॾी यार अलाही कसम साईं हो बाईपास खां हली यार तूं हल त सही। साईं मुकाम दुकाम सभु इहे जेके सो पाणी जे लपेट में आहिनि। तव्हां साईं ही तव्हांखे डिग्री कॉलेज जो तव्हांखे अपडेट ॾियूं पिया त डिग्री कॉलेज जी बाजी साईं तव्हां कींदा सम्झो हिन सूरत हाल खे पाणी वॾो आहे न। ही तव्हांखे असांखे कनि ही ॾिसो ही माण्हू सॾ पिया कनि। ही रहिया आहिनि डैम जो सूरत अख़्तियार करे चुको आहे। ही पाणी डैम थी चुको आहे। इहो तव्हां रखो, इहो रखो तव्हां। ही तव्हांखे असां ॾसींदा हलूं त डिग्री कॉलेज ऐं उन सां गॾु गवर्नमेंट गर्ल्स कॉलेज कैनशाम। सो ही पाणी ॾिसो साईं तव्हां वेहो, साईं वेहो, साईं तव्हां वेहो, इन खे हेठि करे तव्हां वेहो महिरबानी करे। बस ही बाईपास डिग्री कॉलेज सो ही
डिग्री कॉलेज जा तव्हांखे मनाज़र ॾसियूं पिया। डिग्री कॉलेज सां गॾोगॾु ही जेके बि एरियाज़ आहिनि इहे तव्हांखे अपडेट ॾियूं पिया। ही तव्हांखे डिग्री कॉलेज जा मनाज़र ॾसियूं पिया त केतिरो पाणी आहे, की भितूं ज़ाहिर ई कोन थियूं थियनि। सो ही तव्हांखे डिग्री कॉलेज ॾसियूं पिया त किथे पासो पाणी नज़र थो अचे ऐं भितूं ते जेके भित वारियूं ज़ाहिर ई कोन थियूं थियनि। पोइ डिग्री कॉलेज सां गॾु ही शाल आहे, शाल पाणी जे घेरे में आहे ऐं पाणी में कुमल बुड़ी चुको। सो हिकु गॾा जेको जानवरनि जा असां ते हक़ ही गॾा फाथल आहे, हींअर ताईं रेस्क्यू न थियो आहे। ही गॾा पाणी में फाथल आहे। असांखे अहसासु आहे जे ही जानवरनि जा जेके वेटनरी वारा आहिनि इन्हनि जी जेका मालिकी नथा कनि त इहे असांखे रेस्क्यू ॾियनि त असां इन्हनि खे कढूं ॿाहिरि। इंसान बि फाथल आहिनि पर जानवर बि फाथल आहिनि। सो मां तव्हांखे अपडेट ॾियां पियो त हेॾे काफ़ी जानवर बि फाथल आहिनि। सो ही तव्हांखे किरपुर नाथन शाह जा मनाज़र ॾसियूं पिया जेके अब्दुल रशीद वैस वकील हाई कोर्ट शहज़ाद पंवर, असां उतां बाईपास पहुता आहियूं जिते तव्हांखे ॿुधायूं पिया त ही पाणी जा मनाज़र ॾिसो जेको असांजो शहर शहीदनि जो शहर आहे। शहीदनि जे शहर सां हेॾो नाहक ऐं हेॾो ज़ुल्म कयो वियो आहे ऐं उन सां गॾोगॾु तव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त किरपुर नाथन शाह जा ही तव्हांखे मनाज़र ॾसियूं पिया त किरपुर नाथन शाह जी ही हालत आहे, ही पोज़ीशन आहे मुकमल। किरपुर नाथन शाह पाणी जे घेरे में आहे। ही असांजे सिंध प्रेस क्लब किरपुर नाथन शाह जो हिकु सहाफ़ी आहे गुल हसन मीराणी, जंहिंजी ही शाबता ही असांजे गुज़र आहे गुल हसन मीराणी, जंहिंजो जेको असां तव्हांखे अपडेट ॾियूं पिया त ही तव्हांखे गुल हसन मीराणी जे हिन दुकान खां वञूं पिया। शहीदनि जो शहर ऐं केॾो ज़ुल्म। ही तव्हांखे कोराई होटल, ही कोराई होटल खां असां पहुता आहियूं। ही कोराई होटल खां पहुता आहियूं, कोराई होटल खां बाईपास खां पहुता आहियूं जिते तव्हां पाणी जा मनाज़र ॾिसो त ही पाणी केॾो न वॾो पाणी आहे। बाबा किने पाणी में हथ न हणो। ऐं ही किरपुर नाथन शाह बेड़ी चढ़ायूं त हीअ असांजी वार खणी ईंदा हलिया, वरी हिते माण्हू हूंदा, असां त कुझु कमाई कोन। हलूं था बाबा हलूं था, थोरो अॻिते हल तो हिन सां टच करे पोइ मोटो न। साईं बसि हाणे हू बेड़ियूं खूब भरिजी भरिजी भला हिकिड़ी खणी भॼूं भला कॾहिं भलो मोटा मुल्क मली लॻो पियो मुल्क साईं यको ॿुध हले असीं पाण लाइ हलायूं पिया न, हितां ते निकिरंदो त सॼो ही माण्हू जेके असां कढिया अथऊं वॾा कढिया अथऊं। सॼो मुल्क ॿुध हले हे चौधारी। मेरी पहचान वक्त की बात को सब्सक्राइब करें और कमेंट करें।